तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान मोहतरम मुझा प्यारा भाइरो उन्नड़ महल अदलपुर जा ईमानदार कलमे पढ़दड़ मुसलमानो। अल्लाह सही जो कुरान तव्हांजे साम्हूं रखियल आहे। जे वाइज़ न बि थिए सिर्फ़ वेही माण्हू 10 मिंट 15 मिंट कुरान जो दीदार कंदो रहे एतिरी नेकी हिस्से में ईंदसि जो क़यामत ॾींहुं रावल हूंदो। नियत इहा ई हुजे त मां रब जो कुरान जो दीदार थो कयां। हीअ त कुरान जो वाइज़ आहे, नसीहत आहे, कुरान पढ़ियो थो वञे।
अल्लाह जे वारदानियत सां गॾोगॾु पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में बयान थो थिए। हज़रत मूसा, हज़रत ईसा, हज़रत हारून जेके नबी दुनिया में आया, कौम वारनि गद्दारी कई, वफ़ादारी न कई। असां पंहिंजे नबी जा वफ़ादार उम्मती आहियूं, ख़ैर ख़्वाह उम्मती आहियूं। जीअं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत मेहरबान आ, त उम्मत बि जेकॾहिं गुनाहगार आहे, ग़लतियूं ऐब उन्हनि में आहिनि, पर महबूब साईं सां वफ़ादार ज़रूरु आहियूं। दोस्तनि खे छॾे सघूं था, पर महबूब खे छॾे नथा सघूं। घर छॾे हिजरत करे सघूं था, पर महबूब जे मोहब्बत खे पाण सां गॾु खयूं घुमाईंदा था वतऊं, छो त हुज़ूर जी मोहब्बत खां सवाइ ईमान कामिल ई नथो थिए। न जन्नत मिलंदी, न आख़िरत में रब को चेहरो उनजो ॾिसंदो, न तकींदो, जे महबूब जी मोहब्बत दिलि जे अंदरि न आहे। ही जेके बि आया हूं या जेके चऊं था, नियत इहा ई आहे त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॿुधूं, हुज़ूर साईं जो आदत मुबारकूं, त कीअं उथंदा, कीअं वेहंदा, कीअं खाईंदा, कीअं ॻाल्हाईंदा हा, पंहिंजनि सां कीअं, परावनि सां कीअं, हिजरत कीअं कयूं, मके खां मदीने कीअं विया, मेराज ते कीअं विया, इहे सभु कुझु न कुझु ॻाल्हियूं बयान पियूं थींदियूं। अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी जा थक लही वेंदा, ॾुख दूर थी वेंदा, छो त क़दम खां लफ़्ज़ लफ़्ज़ जे मथां पंजनि मिंटनि ते महबूब जो नालो जो ईंदो रहंदो, त रब जी रहमत वसंदी रहंदी। सभु नबी जा आशिक़ आहिनि, असां महबूब जा आशिक़ ऐं परवाह न। मौलाना अब्दुल शकूर वीचारो ऐं संदसि संगत जेके तावन करण में भाई वारे गॾु आहिनि, उन ते महिनत कई। उन्हनि इश्तिहार कढाया, उन्हनि एको साउंड अंडरायो, लाउड तव्हांजे साम्हूं आहे, स्टेज ठहियलु आहे। बाक़ी हाणे ॿुधण वारा त असां आहियूं न, जो घरनि मां बि निकिरूं, घरनि मां निकिरी क़ुर ॾे पंधु। हाणे तव्हांखां पुछां थो, तव्हांजो पंधु करे आया आहियो, तव्हांजो साम्हूं छा आहे? त माना नियत इहा ई कयो त असां क़ुर ॾे पंधु कयूं। क़ुर बि साम्हूं आहे, ईअं न आहे त क़ुर न आहे, ख़ाली मैदान। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुर पढ़ंदा हुआ, त मुशरिकीन मक्का जेके दुश्मन हा न, कननि में आङुरियूं ॾींदा हुआ या कप ॾेई बंदि कंदा हुआ त मोहम्मद करीम जो क़ुर न ॿुधो। एॾी दुश्मनी ही महबूब सां, क़ुर खे ॿुधंदा ई न हा, छो त ही मोहम्मद जो किताब, अल्लाह जो कुझु बि कोन्हे को। कप ॾेई कन बंदि कंदा या चवंदा त रड़ियूं कयो, कूकां कयो, जे मोहम्मद करीम जो क़ुर जो आवाज़ असांजे कननि ते न पहुचे। पोइ ॿारनि खे चवंदा, संगत खे चवंदा त रड़ियूं कयो, कूकां कयो, रड़ियूं कंदा, कूकां कंदा हा। मां तव्हां खां पुछां थो, महबूब साईं खे सदमो पहुचंदो हूंदो या न? त मुंहिंजा उम्मती हीअं था कनि, क़ुर ॿुधनि ई कोन था, त जन्नत इन्हनि खे कीअं मिलंदी? छो त हुज़ूर साईं जी दिलि ईअं पई चवे त मुंहिंजी उम्मत सॼी जन्नत वञे, जहन्नम त हिकु बि न वञे, त मां मोहम्मद जो अखियूं ठरनि, मुंहिंजी दिलि बि ठरे। उम्मत जो हाल इहो ई आहे, कन बंदि पिया कनि, ताड़ियूं पिया हणनि, ताड़ियूं ऐं रड़ियूं बि कनि पिया। हुज़ूर साईं खे ॾुख त ज़रूरु थिए पियो, पर अल्लाह फरमाए, सोना गणती न कर, महबूब गम करण जी ज़रूरत न आहे, इहो उन्हनि जो अमल आहे, तूं पंहिंजो किरदारु अदा कर। वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। ए मुंहिंजा महबूबा, भलिया कन बंदि कनि, भलिया रड़ियूं कंदा वतन, पर सोना तूं क़ुर पढ़ंदो वञे। मुंहिंजा महबूब, तूं बि ऐलान कर त जेको मुंहिंजो क़ुर ॿुधंदो, गोॾा बनी वेहंदो, मुंहिंजो क़ुर ॿुधंदो, जेको मां पढ़ांव थो, चुप करे क़ुर ॿुधे थो, वेठो क़ुर ॿुधे थो, अल्लाह फरमाए थो, सोना ॿुधाइनि त सही त मुंहिंजी रहमत जी बरसात मथां खड़को कंदुनि, का तकलीफ़ कान थींदी, परेशानी कान थींदी, मुंहिंजे रहमत जो मींहुं वसंदो। जेके क़ुर खे अदब सां ॿुधंदा, चुप करे ॿुधंदा, त मां ख़ुदा जन्नत ॾियारे छॾींदोमान। क़ुर ॿुधण आया आहियूं असीं त बाबा नौकर आहियूं, ज़िंदगी ॾुखी त अॻिते आहे, त घरनि में आहियूं, घोटकी में घुमूं था, शहरनि में, क़बर में घुमण जी जाइ आहे? अब काॾे वेंदासीं चकर ते, सफ़र ते?
हे जा हूंदे ई क़ुरान त पोइ क़बर तुंहिंजे लाइ ईअं आहे जो हितां तक त बाईपास जो रोड नज़र अचई पियो वतंदो मज़ा वटि क़बर में निंड्रा बि कर आराम सुकून बि कर क़यामत ॾींहुं जन्नत जा दरवाज़ा खुलियल हो क़ुरान ॿुधबो आहे क़ुरान खां जुदा न थिबो आहे औरतूं घरनि में क़ुरान ॿुधनि मर्द घरनि मां निकिरी मैदान ते वेही करे अल्लाह जो क़ुरान ॿुधनि त क़यामत ॾींहुं सभु जन्नत में कठे हूंदा इहो ई क़ुरान रब जो साम्हूं रखियो पियो आहे ख़ुदा जी ज़ायो कसम आहे मुशरिकीन मक्का जवाब ॾेई विया तो मुहम्मद ते न ईमान आणींदासीं न तुंहिंजे क़ुरान ते यकीन कंदासीं अल्लाह जो क़ुरान ऐलान करे फरमाए थो तंहिं करे मके जा सरदार मके जा रईस वॾा माण्हू बैतुल्ला शरीफ़ वञी करे ख़िलाफ़ खे चिमड़ी पिया अल्लाह सां ॻाल्हाइनि पिया ओ रब्बा जे मुहम्मद तुंहिंजो नबी असां कोन मञींदासीं पर जे तूं चवंदे त मुंहिंजो नबी असां कोन मञींदासीं न क़ुरान खे मञूं न मुहम्मद के मञूं ऐं अल्लाह जे तुंहिंजो वाकई नबी आहे असां मञूं कोन था पोइ जेका ताती असां सां करणी थी कर मारो थी मार पत्थरनि जो मींहुं वसा ज़मीन में ॻाए छॾ टांडा हारे करे बाह में साड़े छॾ पर मुहम्मद ते ईमान आणो ई न आहे छा था सम्झो ज़िदी हुया या न ऐं असां बाबा दिल में पैगंबर जी मोहब्बत आहे या न आहे इन करे त खटियूं वेठा आहियूं जो असांजे दिलनि में महबूब जी मोहब्बत असांजे घरनि में नंढड़नि ॿारनि वटि ॼमंदो आहे बि कलमो पढ़ी ॿुधाईंदा आहियूं असां ॾियारींदा आहियूं नंढड़ो ई हूंदो आहे ॻाल्हाइण जहिड़ो थींदो आहे त मस्जिद ॾे रवानो कंदा आहियूं बिस्मिल्लाह अलहम्दुलिल्लाह पढ़ंदा आहिनि कलमो पढ़ंदा आहिनि रब काबा जो कसम इहा ई निशानी त जन्नत जी आहे असां महबूब जी मोहब्बत मौजूद उहे मुशरिकीन मक्का ख़िलाफ़ के चिमड़ी इनकान कुरान पाक ऐलान करे फरमाए चवन पिया रब्बा जे तू भी चवे त मोहम्मद नबी आ पर असां कोन मनींदासीं इनकान हादा हुवल हक़ मिन इंदिका फामतिर अलैना हिजारतम मिन अस्समाए अवेतना बिअज़ाबिन अलीम पर जे कुरान सच्चो समझे मोहम्मद नाले चवे तो सच्चो आ असां न हे मञूं न हो मञूं असांजो ॿिन्हिनि सां झेड़ो आहे असांखे मोहम्मद करीम जो चेहरो पसंदि न आहे असांखे क़ुरान जो आयतूं पसंदि न आहिनि अल्लाह फरमाए महबूबा तूं छो तो घोड़ा हारे मुंहिंजा मौला न मूंखे था मञनि न हिन क़ुरान खे मञनि था अल्लाह फरमाए सोना घबराए न गणती न कर मुंहिंजा महबूबा छा कंदा ही भला न मञनि मुंहिंजा सोना वरी ॿिया खोड़ हूंदा तुंहिंजे ख़िदमत में ईंदा बिलाल जड़ा ईंदा अबू बकर जड़ा जवान ईंदा उमर उस्मान जड़ा जवान तुझे खिदमत में ईंदा सोना तुझे खिदमत में हज़ारे जवान ईंदा जेके कलमो पढ़ी मुसलमान थी जन्नत जा मालिक बणजी वेंदा सोना जे पंज तुझा दुश्मन त तुझा सजन थींदा तंहिं करे तू घबराए न अन करीब तुझे कदमन ते किरण वारा जवान भी खोड़ हूंदा असां कलमो पढ़ियो आहे या न ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूल यही जुमलो तो मजेदार बुध बुध गाल बुधो आसमान जमीन पूरी दुनिया कांटे में विझो कलमे जो वजन सभिन का मथे हजरत अब्दुल्ला बिन उमर फरमायो जे मुखे खबर पवे मुझे हिकड़ी नेकी बे रब वट पहुती आ न त मां रब जी रहमत में उम्मीद रखंदुस त मुखे जन्नत मिलंदी हिकड़ी नेकी असां ते कलमो पढ़ इन कर मुझे सोने फरमायो कलमो ज्यादा पढ़ो को न को कलमो तव्हांजो क़बूल जो थींदो त क़यामत ॾींहुं तव्हांखे काई तकलीफ़ कान थींदी तव्हांजो सॼो पासो गौरव थींदो वज़नदार थींदो छो त कलमे में ख़ुदा वज़न रखियो हुज़ूर साईं ग़मगीन थी विया अल्लाह ही मुशरिकीन मक्का मूंखे मञनि कोन ए मुंहिंजा मौला ख़िलाफ़ के चिमड़ी करे चवनि था असां मोहम्मद ईमान कोन आणींदासीं अल्लाह फरमाए सोना घबराए न मां खुदा जो आया मां जो तुझो मददगार हाँ सोना तू घबराए ना ये मानू जेके अज भगा बीठा सुभाणे तुझे कदमन में किरी पवंदा ईमान आणींदा कलमो पढ़ी मुसलमान थींदा ओ मुंहिंजा महबूब गाल ॿुधो
वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फिरून। ऐ सोना जे तू न हुजें ये इं चवना त असां मोहम्मद के नथा मञूं, कुरान के नथा मञूं, मां अज़ाब मोकिले इन्हनि खे तबाह बर्बाद कया। पर सोना हाणे मां अज़ाब न कंदो मान, तकलीफ़ न ॾींदो मान, परेशान न कंदो मान। साईं छो? फरमायो सोना अंत फीहिम में तू पान मोहम्मद मक्के में मौजूद आ, ही भी मक्के जा तू भी मक्के जो, जाते मोहम्मद जी ज़ात मौजूद आ उन्हीं कौम ते अज़ाब मोकिलण विना है। सोना मां तोड़े तो तकिया, मां इन्हनि ॾे कोन तो तकिया, तुंहिंजे करे मां अज़ाब माफ़ करे छॾियो आ। वअंत फीहिम, वअंत फीहिम माना तू जो आहीं त मां केड़नि खे मारींदो त जे मक्के में तू रहे थो उन्हनि ते अज़ाब मोकिलिया कीअं? वअंत फीहिम सोना तू जो वेठो, तुंहिंजे चेहरे जो मूंखे ख्याल रखणो आ, तू मुंहिंजो आख़िरी नबी आ, तू मूंखे प्यारो एॾो आ जो पूरी कायनात हिक पासे, पर महबूब तू मूंखे सभिनि खां वधीक प्यारो आ। पर सोना ॿुध, तुंहिंजे करे तुंहिंजी उम्मत सां बि मुंहिंजी मोहब्बत, तंहिं करे कंहिंखे माण्हू ईअं न चवे त जहन्नमी आ, कलमे वारो आहे त उनखे ईअं न चव, छो त कहिड़ी ख़बर रात जो रोई करे रब खे परचाए वरी जन्नत जो मालिक बणिजे ऐं क़यामत ॾींहुं तूं धिका खाईंदो। ठीकु आहे, हुनजे बुरे अमल खां नफ़रत कर, हुनजे इंसान ज़ात खां नफ़रत न कर। बाबा हिकिड़ो शराब तो पीए, शराब को नफ़रत कर, तू न पी। इन करे मुझे सोने फरमायो हिक बे के ॾिसो, दोस्ती प्यार रखो निमाज़नि सां, जेके मस्जिद ॾे अचनि वञनि इन्हनि सां दोस्ती रखो त तव्हां बि मस्जिद में ईंदा वेंदव। जे मस्जिद में अच वञ थियो त ॿेड़ा ई पार थी विया। हुज़ूर जा सहाबा मदीने ॾे तकियो, मके ॾे तकियो, हुज़ूर से मक्को छॾे मदीने विया, हिजरत करे विया, ॾुखनि मां विया, ॻोड़ा हारींदा मदीने पहुता। उते मस्जिद नबी बरसा चपूतड़ो आ, साहिब सुफ़ा जाते पड़दा हा। पो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में हा, मोह कारे करे नमाज पढ़दा हा, जो बैतुल मुक़द्दस ॾे। अल्लाह फरमाए सोना यहूदिन खे भी राज़ी रखणो आ, बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे नमाज पढ़। पर हुज़ूर जॾहिं हिजरत करे मदीने विया तॾहिं भी बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे नमाज पढ़नि पिया। पर ॻाल्हि सम्झो, सम्झी वेंदव इंशाअल्लाह, मां सम्झायांव थो। बैतुल्लाह जे साम्हूं मके में बैतुल्लाह जे साम्हूं ईअं पीअंदा हा, बैतुल मुक़द्दस भी इन्ही जे तरफ़ हूंदा हा। हुज़ूर संजो वरी भी मोह बैतुल्लाह ॾे हूंदो हो, बैतुल मुक़द्दस सिद्ध करे पान पीअंदा हा। पर जॾहिं मस्जिद नबी में विया, मदीने में विया, उते काॾे मोह कनि, बैतुल्लाह त आहे कोन, उते बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे नमाज़ पढ़नि पिया। पर हुज़ूर जी दिलि चए पई अल्लाह मूंखे बैतुल्लाह जो दीदार, अल्लाह मुंहिंजो काबो मूंखे बैतुल्लाह ॾे, मां बैतुल मुक़द्दस ॾे मोह न कयां। मुंहिंजी दिलि तॾहिं ठरदी जॾहिं मुंहिंजो चेहरो बैतुल्लाह ॾे हुजे। अल्लाह मुंहिंजी दुआ खे क़बूल फरमा। इन्ही करे कुरान तो फरमाए, अल्लाह फरमाए तो कद नरा तक़ल्लुब वजहक फिस्समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हरामी व हैसुमा कुंतुम फवल्लु वजूहकुम शत्रा। अल्लाह से फरमाया मुंहिंजा सोना घबराए ना, मुंहिंजा महबूब परेशान थी, मुंहिंजा सोना तू चेहरो मथे कयो। हुज़ूर निम वुज़ू करे मस्जिद नबी ॾे वेंदा हा, चेहरो मथे करे तकींदा हा, मन रब के रहम अचे मूंखे इजाज़त मिले त बैतुल्लाह ॾे मोह कयां। काॾे बाबा तव्हां सां काॾे मोह कंदा आहियूं? बैतुल्लाह ॾे, बैतुल मुक़द्दस ॾे ना। इन्ही करे मुंहिंजो सोनो से मस्जिद नबी में मदीने शरीफ में बैतुल्लाह ॾे मोह कंदा हा। पोइ मदीने शरीफ जो विया त हाणे बैतुल्लाह आहे ई कोन, त हाणे मोह कनि त बैतुल मुक़द्दस ॾे। हुज़ूर साईं जी दिलि घुरदी त बैतुल मुक़द्दस हीअं रहियो त बैतुल्लाह हीअं रहियो। हुज़ूर साईं जी दिलि मुबारक घुरदी त मां बैतुल्लाह ॾे मोह कयां, बैतुल मुक़द्दस ॾे न कयां त मां मोहम्मद जी दिलि ठरे। पोइ वुज़ू करे जॾहिं मस्जिद ॾे वेंदा हा न, हीअं तकींदा त मन अल्लाह वही मोकिले, मां ॾे मूंखे इजाज़त ॾे त बैतुल्लाह ॾे मोह कर, बैतुल मुक़द्दस खे छॾ त मां मोहम्मद जा ज़िंदगी जा थक लही वञनि। कुरान तो फरमाए, आयत ॿुधो तर्जुमो तो कयां, बिरोकी में भी माना कयां, समझी वेंदो? हाँ बा बिरोकी में समझी वेंदो? अड़े बिरावी अरे रे अफुरे दादे कोई कोन्हे, बिरो ते पाबंदी आहे, छड़ो माते पाबंदी न आहे।
गाल समझो कद नरा तकल्लुब वजहिक फि समा समा आसमान के चेबो आ जरी हुजूर से चेहरो मार मथे करे तक्या इनी नियत सा त अल्लाह मुके इजाजत दे बैतुल्लाह दे मोकिया अल्लाह फरमाए सोना तुजो चेहरो मा खुदा ॾिठुम तू मां सॼो ॾींहुं तकींदा आहियूं कॾहिं को जिबरील को हुकुम मथो आयो आ त मां इन्हनि झुलण जो उन्हड़नि जो मोह ॾिठुमि बिरोहिन जो मोह ॾिठुमि न कंहिं मौलवी जो कंहिं पीर जो न हुजूर साईं छोड़ो मथे निहारियऊं अल्लाह फरमाए कद नरा तकल्लुब वजहिक सोना तुंहिंजो चेहरो मां ॾिठुमि जेको मूं मथे करे निहारे थो मां दिलि जे राज़नि खे बि ॼाणींदो आहियां त तुंहिंजो मक़सदु छा आहे तुझो मकसद आ तो मुझे इजाजत मिले मैं बैतुल्लाह शरीफ दे मोह कया सोना हाणे तू चेहरो मथे कयो हाणे मां तो के नथो कया भला बैतुल्लाह दे मोह करे 17 महीना तकरीबन हुजूर से बैतुल मुक़द्दस दे मोह करे नमाज पढ़ियूं 16-17 महीना हाणे इजाजत जड़ी मिली वई अल्लाह से फरमाया सोना घबराए ना जे तुझी दिल घुरे थी बैतुल्लाह दे बैतुल मुक़द्दस हियो तो बैतुल्लाह वरी हियो सफ़ा माना उबतो पंदो हुयो अल्लाह फरमाए सोना भला तू बैतुल्लाह दे करे पंहिंजी दिल ठार त मां खुदा राज़ी हुजूर साईं छड़ो चेहरो मुबारक मथे कयूं तो फैसलो ही थी वियो तू मां दुआऊं घुरी घुरी अल्लाह से पुट ॾिजाए रब मुसीबत टार जाए बीमारियों दूर कजे अफ़ाल लभनी कोन खाली हथ झले झले बीठायूं निमाज़ मुंडो ही न पढ़ूं रमज़ान अचे ते के जण वडी तकलीफ थी थे रोज़े सा रोज़ो असां वटि न आहे कुरान ॿुधण जो शौक़ न आहे जो घरां निकिरी करे कुरान जे मजलिस में वियो हाणे ॻाल्हि समझो रब काबा जो कसम आहे तव्हां घरां निकिता आहियो न विख विख थे मलाइकनि तुंहिंजे लाइ हिकिड़ी नेकी लिखी हिकिड़ो गुनाह तुंहिंजो ड्राहींदा विया हिक हिक कदम ते हिकड़ी नेकी हिकड़ो गुनाह ड्रही वियो उतो हेस ते पहुते वरी हिन वुज़ू करे मजलिस में वेठे हाने मलाइक जेके चौधारी आया आहिनि हज़ारनि में कुरान ॿुधण आया आहिनि पर जेके तुंहिंजा मलाइक पंहिंजा ॿ कुलनि ते थी इहे लिखनि था त अल्लाह जे इबादत में सभु वेठा आहिनि अल्लाह जे ज़िक्र में सभु वेठा आहिनि अध कलाक मुनो कलाक कलाक वेठा आहियूं न इहो कलाक तुंहिंजे अमल में मलाइक लिखंदा त इन्हनि गुनाह त कयो ई न सिर्फ़ अल्लाह जे ज़िक्र में हाणे जे क़यामत ॾींहुं तुंहिंजो अमल नामो अल्लाह जे साम्हूं पेश थिए ठीकु आहे गुनाही गुनाह पर इहो कलाक बि त हूंदो न अबा इहो जो कलाक कुरान ॿुधण आयो आहे इहो बि त लिखियल आहे न हुजूर साईं खे हिते ई वारो मिलंदो फरमाईंदो रब ॾिसो हे पूरो कलाक हिन गुनाह खे ॾिठो ई न आहे तुंहिंजे कुरान जे अश्क में वेठो हो तुंहिंजी तारी ॿुधे पियो तुंहिंजो ज़िक्र पियो करे रब जेकॾहिं तोखां न डिॼे हा तोसां हिन जो ताल्लुक न हुजे हा त कलाक छो विया कालीननि ते घर छो छॾे हा शहर छो छॾे हा रब पक हिन बाने जी दोस्ती तोसां आहे तोखां डिॼे बि अथो तुंहिंजो ख़ौफ़ बि रखे थो हाने मां मोहम्मद जी सिफारिश कबूल कर अल्लाह ठीक है गुनाहगार जेड़ो भी आहे हाने मुके इजाजत दे मां हथ का वठी पंहिंजी उम्मती के जन्नत जो दर टपाए या मेहरबानी त आहे कुरान जे मजलिस में वेहण में इहो ई फायदो आहे इहो ई मज़ो आहे अल्लाह फरमाए ॻाल्हि ॿुधो जेके जंहिं क़ौम में इस्तग़फार आहे न उन क़ौम के मां खुदा अज़ाब न कंदो वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून जेके इस्तग़फार पढ़दा आहिनि मां उन्हनि खे बि अज़ाब न कंदो आहियां पोइ ॻोठ में निमाज़ी बि हूंदा बेनिमाज़ी हूंदा निमाज़ी त इस्तग़फार पिया पढ़दा न अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा अस्तग़फिरुल्लाह ओ पंजनि जे करे हज़ारनि त गुनाह अल्लाह तबारक व तआला कावड़ ख़त्म कंदो आहे ऐं सभिनि खे माफ़ी ॾेई छॾी इहो फ़ाइदो आहे क़ुरान में इहो ई मज़ो आहे क़ुरान जे मजलिस में पर हाणे ॿुधो पाण के भी ॾिसूं वरी साहबा ॾे बि तकियूं पाण के भी ॾिसूं त असां कीअं था कयूं ऐं साहबा छा पिया कनि उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़री त पोइ तो असांखे बि महिनत करणी पवंदी त असां बि आल बैत जहिड़ा थियूं असां बि उन्हनि जे रस्ते ते हलूं उन्हनि जे क़दमनि ते हलूं त जीअं उन्हनि जी सिफारिश क़यामत ॾींहुं थींदी त असांखे बि जन्नत मिली हज़रत हुसैन साईं इमाम हुसैन साईं जंहिंखे चवंदा आहियो हुसैन साईं हज़रत अली जो पुटु पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोटो हो मदीने में ॼाया हा हसन से हुसैन से ॿई मदीने में ॼाया हा हुसैन साईं हुजूर खां बाद में हज़रत हुसैन साईं पंहिंजे नौकर ते ग़ुलाम ते कावड़जी वियो त अचे घुरायोसि मां इन खे मार ॾींदुमि ग़ुलाम सम्झी वियो त बहादुर जो पुटु आहे शींहं जो बचो आहे मूंखे हणंदो चंबो को मुख किरी पवंदुमि तंहिं करे हाणे न बाहूं ॿधांसि न मेड़ वठी वञासि छड़ो क़ुरान पढ़ांसि मूंखे पक आहे त हुसैन से क़ुरान ॿुधी ठरी बि पवंदो कावड़ ख़तम बि
ये एड़ा जवान तो होया न कुरान पढ़ण वारा बुधण वारा कुरान ते ठरदा गुलाम अचे पियो हुसैन से बीठा आहिनि अड़े वठी अचो सिनी के सजा थो ॾियां हू समझी वियो त कुरान को सवाइ चाड़ो न आहे अची करे हुसैन जे साम्हूं कुरान पढ़ण शुरू थी वियो फरमाए वल काज़िमीन अल गैज़ा वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन वल काज़िमीन अल गैज़ा अल्लाह के उहो बानो ॾाढो वणंदो आहे ॾाढो रब सां प्यार कंदो आहे उन बानी सां जेको पांजे कावड़ के खत्म करे सब्र कंदो आहे कावड़ गुस्से के खाई वेंदो आहे सब्र कंदो आहे अल्लाह फरमाए इहो माण्हू मूंखे ॾाढो वणंदो आहे हुसैन से आयत समझी वियो कुरान ॿुधई ॿुधी करे फरमाए ॻाल्हि ॿुध मुंहिंजा गुलाम मां पंहिंजे कावड़ के खाई वियुमि मां सब्र थो कयां तोसां विढ़ंदुमि न छो त कुरान सचो आहे आयत आई आहे हुसैन से अमल करे वियो ऐं असांजे मेड़ खणी वञूं न दरवाजा बंद कंदा न बाबा न असां न मञींदासीं हाँ न साईं ईअं जवाब ॾींदो मेड़ में जवाब मुसलमान कुरान के पुठी ॾेई हले थो वञे हुसैन साईं जो साम्हूं आयत आई आहे हुसैन से फरमाए गुलाम के त कावड़ खत्म कयुमि गुस्सो खत्म कयुमि तो ते कावड़ कान्हे तोसां झेड़ो ई न आहे मां हुसैन से हाणे राज़ी वरी ॿी आयत पढ़ी वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास अल्लाह के उहो बानो ॾाढो वणंदो आहे जेको माण्हुनि खे माफ़ी ॾींदो आहे छा बाबा हाणे बि क़ुरान साॻियो ई आहे हाणे बि फ़ैसिलो क़ुरान जो साॻियो ई आहे उहो माण्हू रब खे ॾाढो वणंदो आहे जेको माण्हुनि खे माफ़ी ॾींदो आहे हुसैन से फरमायो घबराए न माफ़ी बि ॾेई छॾियोमांइ कावड़ भी खाई माफी भी ॾेई छॾियोमांइ वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन गुलाम वरी अॻिते पढ़ियो फरमाए अल्लाह के उहो बानो ॾाढो प्यारो आहे ऐं उहो बानो ॾाढो वणंदो आहे जेको ॿिए ते एहसान कंदो आहे हुसैन से 400 दरम कढी करे उन्हीं जवान के ने गुलाम के नहीं फरमाए कावड़ भी खत्म कम गुस्सो भी खत्म कम झेड़ो तो को खत्म थी वियो माफी ॾेई छॾियो मां वरी एहसान करे 400 रुपया भी ॾियां तो अल्लाह जी ज़ायो कसम पाक मोहम्मद जो खानदान साहबा जी जिंदगी गुजरी कावड़ के खत्म कंदा हा गुस्से के खाई वेंदा हा माण्हुनि के माफी ॾींदा हा माण्हुनि ते एहसान कंदा हा तॾहिं त जन्नत जा मालिक बणिजी विया घर घर से गॾा कावड़ जाऊं था तो सालन जे सालन ताईं नथा परचूं अब आहे या न या मां नई ॻाल्हि थो कयां मतलब तव्हां उन सब बुजुर्ग जो कावड़ न कंदा हूंदो पर ॻाल्हि थो ॿुधायांव त असां मुसलमान जो हाल इहो ई आहे जे कावड़ जी वेंदा आहियूं त पोइ न मौलवी के ॾिसूं न कंहिं सैयद के ॾिसूं न क़ुरान के ॾिसूं गुस्सो ठरंदो ई न पिया घर घर सां हूंदो भई कावड़ बाक़ी हूंदी ऐं हुसैन से क़ुरान ॿुधंदो वियो उन महिल कावड़ ख़त्म करे पंहिंजे गुलाम खे चए तोसां मुंहिंजो ठाव आहे तोखे कुझु न चवंदुमि छो त रब जो क़ुरान सचो इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला हज़रत हुसैन साईं जो नंढो पुटु जेको करबला जे मैदान में भी होयो पो जॾहिं मैदान खत्म थियो हलिया विया मदीने शरीफ ओरियों आबाद कयूं पाण खे उते रहिया पिया हा उहो माण्हू जे हुसैन साईं ते हमलो कयो कतलानो हमलो हुसैन साईं के तलवार बि हयईं उहो उन्हीं माण्हू थे यज़ीद कावड़ जी वियो कंहिं कम सां त तोखे मां मारींदुमि छॾींदुमि न उहो उतां भॻो शहरनि में डोड़ंदो वियो मूंखे अमन ॾियो मूंखे यज़ीद मारींदो कंहिं बि अमन न ॾिनुसि आख़िर इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आयो आहे जंहिंजे बाबे सां हज़रत हुसैन सां तलवारनि जो झेड़ो बि कयो अथई आयो आहे चए साईं मां अमन वठणु आयो आहियां मूंखे 3 ॾींहं रहायो पोइ मां पंहिंजे रस्ते सां वेंदुमि जो मुंहिंजे मथां यज़ीद सख़्तु नाराज़ आहे हज़रत ज़ैनुल आबिदीन सां फरमायो 3 ॾींहं रहो 6 ॾींहं रहो 10 ॾींहं रहो तोसां कोई झेड़ो मुंहिंजो कोन्हे को मां तोखे अमन ॾियां थो ही वरी दिलि में सोचे पियो इमाम ज़ैनुल आबिदीन नंढड़ो इन खे ख़बर कान्हे मुंहिंजे लाइ त मां हज़रत हुसैन ते तलवार हलायो हो शायदि तॾहिं मूंखे रहाए थो पुछा कई पोइ 3 ॾींहं गुज़री विया जैसे मां हाणे वञां थो रस्ते जो सफ़र जो ख़र्च बि ॾिनईसि इमाम ज़ैनुल आबिदीन ख़र्च बि ॾिनईसि त रस्ते में वञे थो सफ़र में हे पैसा बि हुजनि
थोड़ो वनी मोटी आयो त मता पुछांस त सही मूंखे सुञा तुई किन कोन सुञा तुई। इमाम ज़ैनुल आबिदीन जे साम्हूं आयो चई भला साईं ॻाल्हि ॿुधो तव्हां 3 ॾींहं मूंखे मन में रखियव वरी मूंखे ख़र्च ॾिनो अथव मूंखे सुञाणियो था किन न। चई मां तोखे उन ॾींहं खां सुञाणियां थो जो मुंहिंजे बाबे ते तलवार जो वार तो कयो हो। जैसे पोइ मूंखे 3 ॾींहं रहायो विड़ियो बि न धक बि न आयो मूंखे मारियो आहे त मारे बि सघो आहे वरी जे निकिरां थो त ख़र्चा पैसा ॾियो था। चए तूं पंहिंजो कमु कयो मूंखे पंहिंजो कमु करिणो आहे मूंखे मारिणो न आहे। तूं मारियो मुंहिंजे बाबे ते तलवार हलायो इहो तुंहिंजो कमु हो तोसां चङाई करणु इहो मुंहिंजो कमु हो। हे मुंहिंजो अहल बैत आहे हे साहबा जो शान आहे जो दुश्मन सां बि भलाई कंदा। अड़े असां पंहिंजनि सां जहिड़ा ॻंढियूं वेठा आहियूं बिरादरियूं रुसी ख़त्म थी वयूं आहिनि रिश्तो ही ख़त्म थी वियो आहे। वरना साहबा जी ज़िंदगी इहा हुई रब्बे काबा जो कसम जे 3 ॾींहं कावड़जी वेंदा हा त हिक ॿिए खे भाकुर पाए हिक ॿिए सां परचंदा। अब 3 ॾींहं खां मथे कावड़ करणी न आहे हराम आहे तंहिं करे हाणे कावड़ न कंदासीं हिक ॿिए सां परचंदा हिक ॿिए जे दरनि ते वेंदा हा। मां तव्हां खां पुछां थो इन्हनि खे जन्नत छो न मिले इन्हनि जी इज़त अल्लाह वटि छो न थिए जॾहिं उन्हनि वटि एॾी दीनदारी बि हुई। असहाबे सुफ़ा जी ॻाल्हि थो कयां हुज़ूर से जॾहिं हिजरत करे मदीने विया उमिरि वारा त हथ मथे कयो बाबा उमिरि वारनि खे ख़बर आहे हुज़ूर साईं जो रोज़े जो साम्हूं चपूतड़ो आहे उते माण्हू निमाज़ नफ़िल पढ़ंदा आहिनि इहो मदरसो हो मुंहिंजे सोणे साईं इहो हुज़ूर जो मदरसो हो। तक़रीबन 400 घणा 400 असहाबे सुफ़ा जा तालिब हा जेके इते पढ़ंदा हा हुज़ूर से जन खे पढ़ाईंदो हो। हज़रत अबू हुरैरा फरमायो तक़रीबन मां 70 साहबा ॾिठो असहाबे सुफ़ा जा जन के चादरूं भी न हुयूं कंबल हा लोयूं जेके गिची में ॿधल अॻियूं हथ सां झले घुमंदा ओ घर को हिफ़ाज़त जे लाइ माना एतिरी मिसकीनी ज़िंदगी हुई पर ख़ुदा जी ज़ायो कसम पेशानी सदाई रब जे दर ते रखियल हुई। क़ुरान जा हाफ़िज़ कारी वॾा आलिम हा मिसकीनी ज़िंदगी आई आहे जो लोयूं हिते ॿधल गिची में गंढ ॾिनल हेठों वरी हथ सां झले वञनि मथां उघाड़ा न थियूं। होॾो हुज़ूर से ऐलान फरमाईंदो मदीने वारनि खे ओ मदीने वारो जी साईं जे जॾहिं बाग़नि जो हाणे खारकुनि जो मौसम आहे हिकिड़ो गोशो खणी मस्जिद नबी में टंगियो त मुंहिंजा असहाबे सुफ़ा जा शागिर्द खाई तव्हांखे दुआऊं कनि छो त मानी हुई कान 3 ॾींहं 5 ॾींहं बुख ते गुज़ारींदा हा पर कलमे वारो निमाज़ में सुस्ती न हुई क़ुरान में सुस्ती कान मोहम्मद अरबी जे ग़ुलामी में सुस्ती कान। असहाबे सुफ़ा वारा चवंदा सोना अखियूं इन करे पाण छॾियूं वेठा आहियूं त तुंहिंजी दीदार कयूं तुंहिंजो दीदार थिए अखियूं खोलियूं त तुंहिंजो चेहरो मुबारक ॾिसूं अखियूं तुंहिंजे दीदार लाइ आहिनि सोना असांजा पेर हेड़े मस्जिद नबी जे लाइ अचण जे लाइ आहिनि सोना ॻाल्हि ॿुधो असांजी जिस्म तुंहिंजे ख़िदमत में आहे कन असांजा क़ुरान ॿुधण जे लाइ आहिनि आज़ान ॿुधण जे लाइ आहिनि कन आज़ान जे लाइ क़ुरान जे लाइ अखियूं तो मोहम्मद जे दीदार जे लाइ ही सॼी बाडी तो मोहम्मद जी ख़िदमत जे लाइ असांजो मक़सद इहो ई आहे। असांखे अखियूं आहिनि पर मस्जिद ॾे न निहारींदा आहिनि सम्झो था की न कोन। बंगला हल भेण वॾो बंगलो आहे अहिड़ो माखियो हुजे पोइ तूं जन्नत जे विच में वञे बस वतन था छड़ो बंगला ताड़ींदासीं जायूं ऐं बाग ताड़ींदासीं इहा न आहे त अखियूं मस्जिद ॾे निहारियां आसमान ॾिसां सरो ज़मीन दुनिया ॾिसां पीमा जो चेहरो ॾिसां पंहिंजा बच्चा ॾिसां ख़ुदा जी कुदरत खे ॾिसां त रब तूं कीअं ठाहियो आहे मुल्क खे जोड़ियो कीअं मूंखे कीअं ठाहियो थी अहिड़े मुस्लमान जो तवजो न आहे। असहाबे सुफ़ा वारा चवंदा हा अखियूं पैगंबर जे दीदार जे लाइ कन क़ुरान ॿुधण जे लाइ मुस्तफ़ा जो आवाज़ ॿुधण जे लाइ ऐं सॼी जान मोहम्मद करीम जे ख़िदमत साहबा ख़िदमत कंदा हा। पोइ मदीने जा साहबा बागनि जा मालिक जेके मके मां आया ग़रीब हा मिसकीन हा पोइ गोशा खणी मस्जिद नबी में टंगींदा हा जो साहबा उतां खाईंदा हा मानी बानी कान हूंदी ही जो गुज़ारो खारक ते पर अल्हम्दुलिल्लाह सब क़ुरान जा हाफ़िज़ कारी वॾा काज़ी वॾा मुफ्ती वॾा आलिम छो त शागिर्द कंहिंजा बाबा हेॾे तकियो चो मोहम्मद करीम साईं जा शागिर्द के मौलवी जा न हा मुस्तफ़ा जा शागिर्द हा सब आलिम हा सब मुफ्ती हा सब काज़ी हा इन्ही करे तव्हांखे झलींदो बाबा
बियो केड़ो भी गुनाह थे वो जुदा है, पर साहबा जे शान में हेठ मथे न कजो जो यो गुनाह एडो वड्डो आ खुदा कावड़जी जो वयो ना त पो परचाण ला तो के ताकत ही न। साहबा सा प्यार कयो, अहल बैत सा प्यार कयो। रब्बे काबा जो कसम, हजरत अबू हुरैरा फरमाए थो एडी भुख असा के हुंदी ही मस्जिद नबी में, असहाबे सुफा वारा एडी भुख लगंदी ही जो जमीन ते पेट रखी सुमंदा से त मिट्टी जी थदान पेट के लगे का भुख ढरी थे त उठी सघूं, एडी भुख हुंदी। पंज नी भुख ते घुमंदा से पर कुरान पढ़ो, नमाज पढ़ो। हुजूर सां जीअं हुकुम कंदा हुई कंदास। बदर जे जंग में साहबा हुजूर जे साम्हूं बीठा आहिनि। फरमाया या रसूल अल्लाह, अल्लाह जी ज़ात जो कसम, कपड़ा फाटा पैन, जुती छिगी पया, सोना असन चेहरन के दिसी करे मायूस तवा न थियो। असा पंहिंजूं जानियूं तो मोहम्मद ते बहा ॾेई छॾियो आ। सोना जीअं तू मोहम्मद हुकुम कंदे उहे कंदासे। असा मूसा जी कौम न आहियूं जो भॼी वञो, मूसा के छॾियूं न। अल्लाह जे नबी पंहिंजूं जानियूं कुर्बान कंदासे, पर मोहम्मद अरबी के अकेलो छॾणो ई न आहे। बदर में होया बे मुठ जेतरा घणा बाबा। अल्लाह फरमाए वलक़द नसरकुमुल्लाह बिबदरिन वअंतुम अज़िल्ला। ओ मुंहिंजा सुण तुंहिंजी जमात मुठ जेतरी हुई, 313 जी जमात हुई। होड़ो हज़ार हा, होड़ो सरदार हा, होड़ो वडेरा हा, उठ कोंदा हा, देगियूं चाणींदा हा, नौकर भी हूंदा हा, मायूं भी नचण वारियूं हूंदियूं, हर किस्म जे गुनाह जो कम कंदा हा। पर सोना तुंहिंजी जमात मुठ जेतरी, पर मदद मां तुंहिंजी करे ॾेखारियो मां। हुजूर से पांजा ॾिठई 313 गरीब मिस्कीन, होॾो ॾिठई हज़ार सब शाहूकार सरदार। हुजूर सुजदे में किरी। ॿी ॻाल्हि, अल्लाह का शइ वठणी त काई शइ त अल्लाह जो सुजदो, मुसीबत टारणी आ त सुजदो कयो, बीमारी खत्म करनी आ तो सुजदो कयो, अल्लाह का जन्नत वठणी आ तो सुजदो कयो, छो तो सुजदो कंदड़ बानो रब खे ॾाढो वणंदो आ। हुजूर से सुजदे में किरी पिया। फरमाए मुंहिंजा मौला, मुंहिंजी जमाती आई आ, मुंहिंजा शागिर्द इहे जो मदीने को वठी आयो आ, 313 जी जमात। ऐं अल्लाह जे इहे मरी विया, इन्हनि के शिकस्त मिली वई। मुंहिंजा मौला कोई तो ते कलमो मुंह ते न पढ़ंदो, न तुंहिंजो को सुजदे करण वारो हूंदो। अल्लाह मां मोहम्मद तो के सॼां, तुंहिंजो नबी आखिरी आ। मुंहिंजे उम्मत ते रहम फरमा, मुंहिंजी जमात ते रहम फरमा, ही 313 जमातो रहम फरमा, मुंहिंजी मदद फरमा, जमात जी मदद फरमा। अल्लाह फरमाए सोना घबराए ना, चेहरो मथे कर मुंहिंजा महबूबा। 1000 मलाइक मोकिलियां तो मदद जे लाइ, 3000 मोकिलियां तो, चवे त 5000 मोकिलियां तो। सोना जीअं तूं चवंदे मां खुदा हाणे जो हाणे करे ॾेखारींदो मां। होॾो 1000 हेॾो घणा बाबा 313, पर मदद करण वारो केरु आहे? हुजूर से कंहिंखे थो सॾे, कंहिंजो सुजदो थो करे। हाणे भी इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं का शइ ज़रूरत पए त रब खां घुरो, छो त हर शइ उन जे हथ में। अल्लाह कमज़ोर पोड़ो न थींदो आहे। ऐं ॿुधो क़ुरान छा थो फरमाए, कुरान तो फरमाए ला नसलुका रिज़्क़न नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा। अल्लाह फरमाए ए दुनिया जा कलमे पढ़दड़ो, मां तव्हां खां करी रोज़ी घुरी कान्हे, न तव्हां को पैसो घुरियो आ, न तव्हां को ज़मीन घुरी आ, न तव्हां को अन्न घुरियो आ, बल्कि तव्हां खे खाराइण वारो मां खुदा पाण आ। केर तो खाराए, रोज़ी केर थो ॾे? अल्लाह करी घुरियो ना है। अल्लाह आसूदो आ, अल्लाह गनी आ, अल्लाह सखिया बेपरवाह है। अल्लाह से फरमाए कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ओ दुनिया में रहण वारो कलमे वारो केड़ा बि गुनाहगार जो आसमान जमीन गुनाह में भरियल हुजन, पर मुंहिंजी रहमत अञा कुशादी आ, मुंहिंजी रहमत अञा वधीक आहे, मुंहिंजे रहमत खां नाउमीद न थियो। साईं पोइ छा कयूं? फरमाए ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे दर ते अचण तव्हांजो कमु आहे, मुंहिंजो ॾाढो झुकण तव्हांजो कमु आहे, मुंहिंजो सुजदो करण तव्हांजो कमु आहे, हथ जोड़े कर मूंखे सड़ण तव्हांजो कमु आहे। ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे, सभु गुनाह माफ़ करे, तव्हां ते रहम करे, तव्हांखे जन्नत ॾियण मां अल्लाह जो कमु आहे। केरा रहमान केरा रहीम केरा असांखे ख़बर न आहे।
बस जेड़ो जाहिल पिड़ो चढ़े तो जी जो पट्टी पढ़ायस तो बस इहो ही इं ना है कुरान सचो आ हे रब जो कुरान हिन में केड़ी शे जी कमी आ चो ना अल्लाह जो कुरान सचो अल्लाह से फरमात इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लाह फल्लज़ीना युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़न लहुम दरजातुन इंद रब्बिहिम व मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अल्लाह फरमाए मोमिन जी पेरी निशानी मोमिन मां खुदा को डिजंदो आ मोमिन जरी कुरान बुधंदो आ ईमान ताज़ो थींदो आ मोमिन नमाजी हुंदो आ मोमिन बेनमाजी न हुंदो आ अल्लाह फरमाए तो मुझे नाले खर्च भी कंदो आ मोमिन अल्लाह फरमाए इहे थी पक्का मोमिन इन्हनि जे लाइ जन्नत जा दरवाजा खुलिया पिया अथव तंहिं करे ईमान पंहिंजे के मज़बूत असांखे कुरान जे ज़रिए इंशाअल्लाह 8 ही दरवाजा जन्नत जा खुलियल हूंदा मोमिन छाए कंहिं को डिजंदो आ अबा सब चओ था या कुछ मिड़ी वेचारा डिजो बि था अल्लाह को कुरान त ईअं थो चवे त मां रब खां डिजो छो त ताक़त मुंहिंजी सभिनि खां मथे मुंहिंजी बादशाही मथे आ मुंहिंजी ताक़त सभिनि खां मथे आ ऐं सहाबा जी जिंदगी अहल बैत जी जिंदगी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे हुजरे मुबारक में वेठा आहिनि हजरत अली सही आया फरमाए फातिमा जी अली जे फातिमा मां वञा पियो पर ॻाल्हि यादि अची वई मां वञा पियो पाक मोहम्मद जे दीदार ते त मुस्तफ़ा सां कचहरी कयां मिठे मोहम्मद अरबी जे कचहरी में झटकड़ी वेया पर पोइ दिल में सोचुम बीबी फातिमा के छो न वरतियूं वञा मोहम्मद अरबी जी न्याणी आ मुंहिंजी घरवारी ज़रूर आहे पर मुस्तफ़ा जी न्याणी आ फातिमा इन्ही करे मां आयो हां जे हले त हलऊं बई हलो मिठे मोहम्मद अरबी जे खिदमत में अम्मा थी चली ॻाल्हि ॿुध अल्लाह जी ज़ायो कसम मुंहिंजी दिल ठरी पई थक लही विया हे बाबे ॾे हलण के मां कीअं रुकावट कंदुमि उथ त हलऊं मुंहिंजी दिल बि घुरे थी त बाबे जी ज़ियारत ते हलां बाबे जी कचहरी में विया बाबे जो दीदार कयां हजरत अली बीबी फातिमा ॿई आया हुजूर से हुजरे मुबारक में वेठा आहिनि रोइन था गोड़ा हारनि था हजरत अली ॾिसी वरितो फरमाए सोना ए मुंहिंजा महबूबा केरु तव्हां सां विड़ियो आहे सोना कंहिं तव्हां सां झेड़ो कयो आहे सोना तव्हां रो छो था फरमाए अली मूंसां कोई न विड़ियो आहे अम्मा फातिमा जी नज़र पई पाक मोहम्मद अरबी बाबो रोए थो फरमाए बाबा केरु विड़ियो अथव रो छो था पाक मोहम्मद फरमाए न्याणी फातिमा मां रोआं नथो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे तॾहिं मां गोड़ा हारींदो थो वठां जॾहिं मां मेराज ते वियुमि जन्नत जो दीदार कयुमि वरी जहन्नम जो ॾिठुमि जहन्नम में औरतूं घणियूं सड़न पयूं है औरतूं ॾिसी पुछा किम तो उम्मत मुझी उम्मत आनी हूं मुझी कौम मुझी उम्मत आनी हूं मुझी उम्मत में हूं इन्हीं करे हाणे उहा ॻाल्हि यादि आई आहे तरी मां मोहम्मद अखियुनि मां गोड़ा हारजनि था अम्मा फातिमा रोई पई फरमाए बाबा औरतूं सड़न पयूं जे औरतूं सड़न पयूं हिन गुनाह जे करे जो मुड़ुसनि जा नाशाकिर औरतूं ज्यादा आहिनि ओ इन्ही गुनाह जे करे मां जहल में ॾिठो मां बाहि में पयूं सड़नि तॾहिं मां मोहम्मद अरबी अखियुनि मां गोड़ा था वहनि हाल असांजो जिंदगी इहा ई आहे छा जिंदगी आहे इंसान जी अबा पोयों टेको आहे न हुजे हा त पोइ त का ॻणती कान्हे पर थींदो आहे जॾहिं स्टेट ते कंहिंखे ॾिसंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं ठीकु आहे हाणे ॻाल्हि सम्झो कंहिंखां ॾियणु खपे ताक़त कंहिंजी मथे आहे सुजदो कंहिंजो कबो आहे ऐं जो काथे बुंड ॾिसी ऐं हीअं करे वाह हैराक जी बरोच साईं हैराक में चुक बुखा कुल्ला हैराक कंदो कुछ कंदो जे फिरो या ना छुना त भारत मरे ने तवार के हो पान सड़ियो वेठो आ गोशो ही कोने से मथा चोटी ते खाली बुंडा तरी भी तू बाहू तो बधे तरी माना तू अन्या रब के न सुना रब के तरी तो सुनाने आजान मिली वही जो मां दुनिया के छड़े सगा तो पेरों सोचो रब जो आ पेरों हुक्म अल्लाह जो आ अल्लाह मुके छड़ियो आ मां मस्जिद में वञा तो मां तहां का पुछां तो जे असां सब नमाजी थियूं रब काबा जो कसम का मुसीबत ही न अचे असां जो दुआऊं भी कबूल
पर घर में 2 निमाज़ी हूंदा, हिकिड़ो निमाज़ी हूंदो त 10 बेनिमाज़ी। जे जलसन में चऊं था बे अक्सरियत बेनिमाज़ी ऐं वरी ईअं बि न त यार हाणे क़ुरान ॿुधो तम हाणे त निमाज़ पढ़ा, पोइ बि मुस्लमान जो हाल वीचारे, पोइ बि तकलीफ़ थी थिएसि। वुज़ू केरो करे साईं, हथ धोइण में वॾो मसलो आहे, भला न धोईंदा आहियूं छा? गुरड़ी तो करे, मुंह तो धोई, हथ पैर तो धोई, पोइ वरी मस्जिद में थो वञे रब जे घर में, उते वञी करे अल्लाह जो साम्हूं राज़गोई तो करे, रब जो सुजदो तो करे, हिन खां वधीक तोखे खपे छा? केड़ी शय आहे जो खुदा को ॿाहिरि तोखे का शइ मिले थी? दुकान जा भुगड़ा रेवड़ी गुड़ त न आहे, तो दुकान तो वठ। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेको सिर्फ़ अल्लाह ॾींदो आहे, अल्लाह कहीं वठिबो आहे। साहबा रब खे सॾींदा हुआ, आल बैत रब खे सॾींदा हुआ। अल्लाह वटि कमी न आहे, कंहिं शइ जी कमी न आहे, जो उन जा खज़ाना भरिया पिया आहिनि। इन करे जो सभु हिकु रब जो दर वठो, अॼु पंहिंजे ईमान खे लड़काए करे चओ त इंशाअल्लाह हाणे बेनिमाज़ी थियणु न खपे, छो त हयाती ते भरोसो न। अब मरण महिल मां तव्हांखां पुछां थो, पंहिंजा हथ सिधा करे सघंदा आहियूं? हाणे त वॾा मोतबरो घोटकी में ईअं बाहूं लोॾे घुमंदो ॼणो अधु घोटकी हिन जी आहे, पर जॾहिं मरंदो उन महिल पंहिंजा हथ सिधा करे सघंदो, अखियूं ॿूटे सघंदो, वात बंदि करे सघंदो, टंगूं ड्रिघो कंदो? न, उहे पंहिंजा मिट माइट अची हथ सिधा कंदसि, पेर सिधा कंदसि, वात बंदि कंदसि, अखियूं बंदि कंदसि। इहे ई तव्हां सां आहियूं या ॿिया आहिनि? इहे ई मोतबर जेके वेठा आहियूं, असांजो हाल इहो थींदो या न थींदो? पोइ जॾहिं एॾो कमज़ोर बि आहीं, तूं पंहिंजो अखियूं बंदि नथो करे सघे, पंहिंजो वात बंदि नथो करे सघे मरण जे टाइम ते, त पोइ हाणे मोतबिरी न ॾेखार, उन रब खे इलाज कर, उन दर ते झुकी पओ, 5 वक़्त नमाज़ पढ़, इंशाअल्लाह अल्लाह कंदो, इंशाअल्लाह मौत महिल तोखे मलाइका ख़ुशख़बरी ॾींदा, वाबशुरू बिल जन्ना, वाबशुरू बिल जन्ना, वाबशुरू बिल जन्ना। गणती न कर, तुंहिंजे लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी खणी आया हूं, त इंशाअल्लाह जो बेड़ा ई पार थींदा। अल्लाह मुझे कलमात के कबूल फरमाए। अल्लाह तवांजी जमात ही जेकी आया हो नंढा वॾा, अल्लाह सभिनि खे दीनदार बणाए। ये मौलाना अब्दुल शकूर साहब संगत समेत जो प्रोग्राम रखियो अथऊं, अल्लाह इन जी मेहनत के कबूल व मक़बूल फरमाए। ये मेहनत कयो, शादियुनि में भी कुरान जा वाइज़ हुजनि, गम ख़ैर ख़ैरातनि ते भी कुरान जा वाइज़ हुजनि, त पोइ इंशाअल्लाह चो फ़ाइदो सुठो। बाक़ी 12 महीने जलसो, पोइ सॼो ॾींहुं वरी शैतान डुकाईंदो वते, सम्झो था कि न कोन? शैतान तो रोज़ गॾु आहे न, शैतान छॾे थोड़े वियो आहे मुल्क। जॾहिं निमाज़ न पढ़े न, छो अधो पहुतो आहे, छो अधो कहिड़ो अधो? शैतान बेईमान, पोइ छो पहुतो आहे, इहो छॾींदो न। पोइ मस्जिद में घुसी वञे, इंशाअल्लाह शैतान तोखे छॾे वेंदो। आज़ान मिलंदी आहे, अची जो भॼंदो आहे, अची भॼंदो आहे, अची भॼंदो आहे, मुल्क छॾे, वरी आज़ान ख़तमु थिए, पोइ वरी ॻोल्हींदो आहे पंहिंजा। ॾिसां मां साथ वियो न वियो, मारो दोस्त हुयो प्यारो, उहो वियो या न वियो, हीअ ॾिठई त सभु वेठा आहिनि हिते रोडनि ते, छड़ो मोबाइल ते, हलो हा मां अचां थो, हर कंहिंखे ईअं लॻे सभु चरिया वेठा आहिनि। हेॾे महिल कहिड़े जलसे खां मोटम गंदो नाली, गंदे नाली जे मथां वेठा, जंहिंमें बदबू बि हुई, सभिनी खे मथे हा खिलनि बि पाण त रोअनि बि पाण। अधु चरिया त थिया आहियूं, सियाणो थियणो थी त हिन खे पढ़, हिन जो दौर कर, पंहिंजे घर में तिलावत कर, मस्जिद में तिलावत कर, बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाए, इंशाअल्लाह तो जहिड़ो दुनिया में सियाणो ई न हो। थियाड़े हिकिड़ो मौलू जल्दी जल्दी